घोटकी में पाकिस्तान सुन्नी तहरीक पारां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां दरगाह नेहरू शाह बादशाह खां मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सूबाई सरपरस्त आला मियां मोहम्मद असलम कादरी, डिवीज़नल सदर पाकिस्तान सुन्नी तहरीक एडवोकेट राव मोहम्मद नवीद कादरी कई। रैली में MK पाकिस्तान सोशल मीडिया जे मरकज़ी अॻुवान एडवोकेट राना कबीर अख्तर, अब्दुल रशीद नूनारी, फ़कीर नसरुल्लाह हुसैनी, मोहम्मद साजिद कादरी, एडवोकेट ज़हीर अहमद सोलंकी, मोहम्मद यासिर कादरी, राव मोहम्मद नदीम, राव मोहम्मद वक़ार यूनिस, सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी, मज़हर अहमद सिद्दीकी समेत पाकिस्तान सुन्नी तहरीक जे कारकुननि, सियासी समाजी मज़हबी अॻुवान भरपूर शिरकत कई। इन मौके ते रैली खे ख़िताब कंदे पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सूबाई सरपरस्त आला मियां मोहम्मद असलम कादरी, डिवीज़नल सदर पाकिस्तान सुन्नी तहरीक एडवोकेट राव मोहम्मद नवीद कादरी चयो त कायनात जे ख़ालिक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो मल्हाइणु असांजे ईमान जो हिस्सो आहे। रबीउल अव्वल जो महीनो रहमतुनि बरकतुनि ऐं अज़मतुनि जो महीनो आहे। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सां कायनात रोशन ऐं मुनव्वर थी वई। अल्लाह ताला असांजे नबी खे सभिनी जहाननि लाइ रहमत करे मोकिलियो। अॼु बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां जहालत ऐं उंधाए जो ख़ात्मो थियो ऐं दुनिया इल्म जे नूर सां मुनव्वर थी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।